Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. बल्दिया फैक्ट्री साने में सवें माण्हुनि खे बाहि ॾेई साड़ण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार ज़ुबैर चरिया ऐं रहमान भोला खे फाही जी सज़ा। मुतहिदा अॻवान रऊफ़ सिद्दीकी सूदो 4 जवाबदार सबूत न मिलण ते आजा करार। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बल्दिया फैक्ट्री साने केस में महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी करे छॾियो। बरी करार ॾिनल जवाबदारनि में अदीब ख़ानम, अली हसन कादरी ऐं अब्दुल सत्तार शामिल। दहशतगर्दी टोड़ अदालत सहूलतकारी जो ॾोह साबित थियण ते वधीक चइनि जवाबदारनि खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। 11 सेप्टेम्बर 2012 ते बल्दिया वारे इलाइक़े में फैक्ट्री खे बाहि ॾेई 260 माण्हुनि खे साड़े मारियो वियो हो। कराची जिला के बल्दिया टाउन में गारमेंट्स फैक्ट्री के खौफनाक बाहि ॾियण वारो केस 8 सालनि ताईं ॿुधणी हेठि रहियो। जवाबदार ज़ुबैर चरिया अदालत में एतराफ़ी बयान ॾिनो हो। फैक्ट्री मालिकनि बयान ॾींदे चयो हो त मुतहिदा तरफ़ां 25 करोड़ रुपया भतो न ॾियण जी सूरत में फैक्ट्री खे बाहि ॾियण जी धमकी ॾिनी वई। केस दाख़िल थियण बाद 2016 में जवाबदार रहमान भोला खे इंटरपोल जी मदद सां बैंकॉक में गिरफ़्तार करण बाद कराची पुलिस हवाले कयो वियो हो। बरतानिया में मौजूद पाकिस्तानी हाई कमीशन जे नुमाइंदे गिरफ़्तारी वारंट लंडन में नवाज़ शरीफ जे घर ताईं पहुचाए छॾिया। वारंट नवाज़ शरीफ जे पुट हसन नवाज़ वसूल कया। वफ़ाक़ी सरकार इस्लामाबाद हाई कोर्ट खे आगाह करे छॾियो। अल अज़ीज़िया ऐं एवनफील्ड रेफरेंसिस ख़िलाफ़ अपील्स ते ॿुधणी दौरान एडिशनल अटॉर्नी जनरल चयो हो त अदालती हुकुम ते नवाज़ शरीफ जा ज़मानत न थियण जोगा वारंट पहुचाए छॾिया आहिनि। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स में चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत नवाज़ शरीफ जो नालो ECL मां कढियो हो। हाणे उनखे बि नवाज़ शरीफ जी वापसी लाइ कोशिश करणी पवंदी। इंक्वायरी जे मरहले में जवाबदार जो नालो ECL में शामिल कयो वेंदो आहे। सज़ा मिलियल शख़्स खे परॾेह मोकिलण वक़्तु अदालत खे आगाह ई न कयो वियो। नवाज़ शरीफ जो नालो ECL मां कढण वक़्तु अदालत खे आगाह करणु घुरिजे हा। अहम कमु त नवाज़ शरीफ जी अपीलुनि ते फ़ैसिलो करणो आहे, पर असां संदसि हाज़िरी लाइ रुकियल आहियूं। अदालत परॾेही खाते खां गिरफ़्तारी वारंट्स जी तामील जा दस्तावेज़ तलब कंदे ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। NCOC समूरे मुल्क में सुभाणे खां ॿिए मरहले में तालीमी इदारा खोलण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि इजलास में तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर, सूबाई वज़ीरनि ऐं सेक्रेटरीज़ शिरकत कई। इजलास में ॿिए मरहले में तालीमी इदारा 28 सेप्टेम्बर ते खोलण वारो सिंध हुकूमत जो फ़ैसिलो रद्द। NCOC जे इजलास बाद KP ऐं पंजाब सरकार सुभाणे खां ॿिए मरहले में तालीमी इदारा खोलण जो ऐलान करे छॾियो। सिंध सरकार 6 खां 8 दर्जे ताईं तालीमी इदारा सुभाणे खां न खोलण वारे फ़ैसिले ते क़ाइमु। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त तालीम खां वधीक ॿारनि जी सिहत अहमियत रखे थी। बदकिस्मती सां केतिरनि ई सरकारी तोड़े निजी इदारनि में SOPs ते अमल न थी रहियो आहे। पाकिस्तान में कोरोना वबा खां बचाव लाइ वैक्सीन जे इंसाननि ते ट्रायल जी शुरूआत। वैक्सीन केसाइन जे क्लिनिकल ट्रायल जा नतीजा अचण में 4 खां 6 महीना लॻी सघनि था। वज़ीर आज़म जो ख़ुसूसी मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त वैक्सीन जो ट्रायल मुल्क अंदरि सिहत जे निज़ाम में बहितरी आणण लाइ अहम आहे। चीन जी मदद सां शुरू थियल ॿिए मरहले में 508 माण्हुनि ते ट्रायल कयो वेंदो। 3 मरहले में 8 खां 10,000 माण्हुनि ते ट्रायल थींदो। समूरनि ट्रायल्स जा हाकारी नतीजा अचण खां पोइ कोरोना खां बचाव जी वैक्सीन खे पाकिस्तान में मुतारिफ़ करायो वेंदो।
आर्मी चीफ सां मुलाक़ात दौरान आऊं भी मौजूद हुअसि। गिलगित बल्तिस्तान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी हुई। ओपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ बि APC खां अॻु पार्लिमानी अॻवान जी आर्मी चीफ सां मुलाक़ात जी तस्दीक करे छॾी। लाहौर हाई कोर्ट में पेशी दौरान सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे शहबाज शरीफ़ चयो त आर्मी चीफ सां मुलाक़ात वारी ख़बर लीक थी वई आहे त आऊं बि तरदीद नथो कयां। मुलाक़ात में समूरा पार्लिमानी लीडर्स मौजूद हुआ। शहबाज शरीफ़ चयो आहे त नवाज़ लीग खे दबाव में आणण जी कोशिश कई पई वञे। आऊं जेल वञा या न, APC में थियल फ़ैसिलनि ते मुकमल तौरु अमल कयो वेंदो। APC जा हाकारी नतीजा ईंदा। अवाम हुकूमती पॉलिसीज़ ऐं कूड़नि वाइदनि खां तंग थी वियो आहे। इक़्तिदार मिलियो त ॿीहर अवाम जी ख़िदमत कंदासीं। नवाज़ शरीफ़ सदाईं अवाम जी ख़िदमत कई आहे। बाजोड़ एजेंसी में पाक फ़ौज चेकपोस्ट ते सरहद पार हमले जे नतीजे में फ़ौजी जवान साबिर शाह शहीद। ISPR जी पधिराई में चयो वियो आहे त हमलो अफ़गान सरहद पार खां कयो वियो। हमले लाइ अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमाल थी। अफ़गान इख़्तियारियूं पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थियण खां रोकियुनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह बरसात ऐं सिम नालनि खे लॻल घारनि सबबि मुतासिर थियल इलाइक़नि मां 15 ॾींहनि अंदरि पाणी नेकाल करण जी हिदायत करे छॾी। इजलास दौरान आबपाशी खाते सूधो ॿियनि इदारनि तरफ़ां सांगड़, मीरपुर ऐं उमरकोट ज़िले में ॻोठनि, आबादी वारनि इलाइक़नि ऐं ज़रई ज़मीन मां पाणी नेकाल करण जी दावा। आबपाशी खाते जे सेक्रेटरी ब्रीफिंग में चयो आहे त 5 लख मां 4 लख एकड़ एराज़ी ते बीठल पाणी नेकाल कयो वियो आहे। हिन वक़्तु रुगो वीरान ऐं गैर आबाद ज़मीन ते पाणी बीठल आहे, जंहिंखे बि नेकाल कयो पियो वञे। मीरपुर ख़ास जे कमिश्नर एतराफ़ कयो त उमरकोट ऐं सिंधड़ी जे कुझु ॻोठनि में पाणी बीठल आहे। 1 लख मुतासिर अञा ताईं पंहिंजे घरनि में वापसि न वञी सघिया। इजलास दौरान ब्रीफिंग ॾींदे कमिश्नर हैदराबाद चयो त बदीन ज़िलो तमामु घणो मुतासिर थियो आहे। ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पाणी सिम नाले ज़रिए निकाल कयो पियो वञे। कुझु ॻोठ अञा ताईं पाणी हेठि आयल। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त टंडो मोहम्मद ख़ान जे कुझु ॻोठनि में अञा ताईं पाणी बीठल आहे। दादू ऐं जोही जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वियो। भारत नवाज़ शरीफ़ जे ख़िताब मां न पर इन ॻाल्हि ते ख़ुशि थी रहियो आहे त इमरान ख़ान 2 सालनि में पाकिस्तान जी मईशत खे विहारे छॾियो आहे। नून लीग जे मरकज़ी अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त इमरान न्याज़ी कश्मीर जे विरहाङे जो ज़िम्मेवार आहे ऐं भारत इन लाइ ख़ुशि आहे त इमरान ख़ान मुल्की सियासत खे ॾफेड़ में धिकी छॾियो। नाअहल वज़ीर आज़म क़ौम खे चवे थो त तयारु थी वञो, गैस बहिरान अचण वारो आहे। इमरान न्याज़ी खे ख़बर आहे त गैस बहिरान सां न रुगो ग़रीबनि जे घरनि जा चुल्हा थधा थी वेंदा, पर सनतूं बि बीजी वेंदियूं। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी PTI ऐं NAB ते तनक़ीद कंदे चयो त मुंहिंजी ज़मानत ते सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो पढ़ण खां पोइ समूरे मुल्क अॻियां हक़ीक़त पधिरी थी वई। NAB चेयरमैन पाण अॻूणो जज हुअण बावजूदि अहिड़नि फ़ैसिलनि मां सबक़ हासिल न करे सघियो। ओपोज़िशन खे मिलंदड़ अवामी हिमायत सां हुकूमत ख़ौफ़ में विकोड़ियल आहे। अवामी एहतजाज तां ध्यानु हटाइण लाइ कूड़ा केस ठाहे वञनि था। PPMNA ख़ुर्शीद शाह ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा रेफरेंस में 5 शाहिदनि खां बयान रिकॉर्ड कराइण जी इजाज़त न मिली। सखर जी मक़ामी अदालत NAB जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। NAB सखर तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी। आमदनी खां वधीक असासनि वारे मामले जी जाच में तलबी नोटिस मिलंदे ई PP अॻवान निसार खोड़ो अदालत पहुची वियो। सिंध हाई कोर्ट में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल। निसार खोड़ो मौक़िफ़ इख़्तियार कयो त NAB सखर आमदनी खां वधीक असासनि सूदो ॿियनि इल्ज़ामनि जी जाच लाइ तलब कयो आहे। ख़दशो आहे त पेश थियण दौरान NAB तरफ़ां गिरफ़्तार कयो वेंदो। NAB सां जाच में सहकार करे रहियो आहियां, तंहिं करे हिफ़ाज़ती ज़मानत ॾिनी वञे। अदालत निसार खोड़ो जी 20 लख रुपयनि जे मुचलकनि एवज़ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। कराची जे इलाइक़े तेमुरिया में पुलिस अहलकार जी औरत सां मुबैना लॼालोट अहलकार कामरान ख़िलाफ़ केस दाख़िल। ज़्यादती जो निशानो बणियल औरत चयो आहे त हू अहलकार कामरान जे घर में किराए ते रहे थी। जवाबदार खेसि अकेलो ॾिसी घर में घिड़ी ज़्यादती जो निशानो बणायो। मुड़ुसु दांह खणी थाणे ते वियो त खेसि तशदुद जो निशानो बणायो वियो। पुलिस जो चवणु आहे त जाच जारी आहे। वधीक हक़ीक़तूं मेडिकल रिपोर्ट खां पोइ साम्हूं ईंदियूं। डॉक्टर महाशाह जे केस में नामज़द जवाबदार जुनेद ख़ान ऐं वकास खे अदालत मां फ़रार थियण वारो अमल ॻिची में पइजी वियो। सिटी कोर्ट थाणे जी पुलिस ॿिन्ही जवाबदारनि ख़िलाफ़ हिकु ॿियो केस दाख़िल करे छॾियो। पुलिस चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं अदालत मां ज़मानत रद्द थींदे ई जवाबदार जुनेद ऐं वकास फ़रार थी विया हुआ। जवाबदारनि पुलिस अहलकारनि सां झेड़ो बि कयो।
केस में जवाबदारनि खे फरार कराइण लाइ सहूलियतकारी जो किरदारु अदा कंदड़ 8 अणॼातल जवाबदार बि नामज़द। सिंधड़ी ऐं हिंगोनो में पोले खां बिल्कुलु बाक़ाइदा ऐं असांजी अपील आहे जेसि ताईं बि असांखे पाणी असांजो न कढियो वेंदो असांजा जेके बि 15-16 ॻोठनि जो बिल्कुलु बाक़ाइदा पोलियो न पीआरींदासीं, पोलियो न पीआरींदासीं। इसी कश्मीर के असांजी गुज़ारिश आहे असांखे रस्तो ठाहे ॾे न त असां पोलियो न पींदासीं, पोलियो जो बाइकाट आहे। तकरीबन 100 ॿारनि 100 ॿार बीठा जे न पीतो आहे, पीआर 100 ॿार न पीतो आहे। मुतालबो डीसी खां एमएनए खां एमपी खां इहो ई आहे त असांखे रस्तो साॻियो पार करणो वञे। सिंधड़ी ऐं हिंगोनो में बरसाति ऐं घारनि जे मुतासिर ख़ानदाननि ॿिए ॾींहुं बि ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण खां इनकार करे छॾियो। 16 खां वधीक ॻोठनि मां पोलियो टीमूं ॿारनि खे फुड़ा पीआरण बिना वापसि। ॻोठाणनि चयो आहे त इंतिज़ामिया 16 खां वधीक ॻोठनि मां न त पाणी निकाल कयो ऐं नई मुतासिरनि जो सार लधी। ॻोठनि मां पाणी निकाल ऐं मुतासिरनि जी सहायता ताईं ॿारनि खे पोलियो जा फुड़ा न पीआरिया वेंदा। समारोह में 8 ॻोठनि जे रहवासियुनि पाणी निकाल न थियण ऐं इमदाद न मिलण ख़िलाफ़ एहतजाज तौरु पोलियो मुहिम जो बाइकआउट करे छॾियो। ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार बाद टीमूं वापसि। गौसपुर भरिसां ॻोठ शहदाद ख़ान भयो जे रहवासियुनि बुनियादी सहूलियतूं न मिलण ते एहतजाज तौरु पोलियो मुहिम जो बाइकआउट करे छॾियो। ॻोठाणनि चयो आहे त जदीद दौर में बि तारीख़ी ॻोठ खे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे। सहूलियतूं मिलण ताईं ॿारनि खे पोलियो जा फुड़ा न पीआरिया वेंदा। किपरो में केतिरा ई ॻोठ पाणी हेठि हुजण ऐं केतिरनि ई ख़ानदाननि जे लाइ प्लान सबबि पोलियो मुहिम मुतासिर। पोलियो टीम्स लाइ पाणी जे घेरे में आयल ॻोठनि ताईं पहुचणु नामुमकिन बणियल। इंतिज़ामी लापरवाही सबबि समय ॿारड़ा पोलियो खां बचाव जा फुड़ा पीअण खां महरूम। दादू भरिसां ॻोठ मुरादाबाद में पोलियो टीम ते हथियारबंदनि जो हमिलो। फायरिंग में पोलियो वर्कर अज़ीज़ुल्ला पंवर मरणी गड़ती जोगी हालत में नवाब शाह इस्पताल मुंतकिल। पुलिस चयो आहे त पोलियो वर्कर अज़ीज़ुल्ला पंवर ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण लाइ पंहिंजी एरिया में वञी रहियो हो त हथियारबंदनि हमिलो कयो। हमले जा कारण मालूम करण लाइ जांच ऐं जवाबदारनि जी ॻोल्हा जारी। जाम नवाज़ अली भरिसां ॻोठ हबीब मंगरियो में औरत मुड़ुस हथां बेदर्दी सां क़तल। नवाबाद थाणे जे हद में जवाबदार मयो भील घरू अणबणनि तां पंहिंजी ज़ाल तुलसी खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार गिरफ़्तार। पुलिस औरत जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले करे छॾियो। मियां साहब भरिसां बेगारी केनाल में ॿुॾी वियल ॿारड़ी जो लाश ॿिए ॾींहुं हथ। ॿारड़ी साजिदा शर जो लाश नूरवाह मां हथ आयो। नींगरी जो लाश घर पहुचण ते कोहराम बरपा। ॿारड़ी जे वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि चयो आहे त साजिदा गुज़िरियल ॾींहुं केनाल जे किनारे ते ॿियनि ॿारनि सां रांदि खेॾी रही हुई त केनाल में किरी पई। इंतिज़ामिया ॿारड़ी जी ॻोल्हा में का बि मदद न कई। अॼु संदसि लाश मिलियो आहे। सिंध पुलिस के औरतुनि सां ज़्यादतियुनि जे केसिस में जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾियारण लाइ डीएनए माहिरनि सां सलाह मशवरनि बाद एसओपीज़ तयारु करण जो हुकुम। अदालत डीएनए बाबति आलमी मयार जो जाइज़ो वठण जी हिदायत कंदे पुलिस खां नवां एसओपीज़ तलब करे वरिता। ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार डीएनए बाबति पुलिस जे एसओपीज़ ते एतिराज़ वारींदे चयो हो त वक़्त सिर सैंपल्स न वठण ते डीएनए कराइण जो को बि फ़ाइदो नाहे। पुलिस तरफ़ां डीएनए सैंपल्स वठण में हफ़्तो लॻी वेंदो आहे। सिंध हुकूमत खे डीएनए टेस्ट सूदो ॿियनि कानूननि में सुधारनि जी हिदायत ॾिनी वञे। ऐं सुप्रीम कोर्ट सरकारी टीवी जी मुलाज़िमा खे मुबैना तौरु हिरासत करण वारे केस ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾींदे चयो त औरत खे दॿाउ में आणण लाइ 3 मुख़्तलिफ़ शोकाज़ नोटिसिस जारी कया विया। नंढनि मामलनि ते बि शोकाज़ नोटिस जारी थिया। इख़्तियारनि जो ग़लति इस्तेमाल बि हिरासत करण जे ज़ुमरे में अचे थो। जस्टिस मुशीर आलम रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं नोटिसिस जारी कया विया त क़ानून मूजिबि लाॻापियल फॉर्म मौजूदु आहे। जस्टिस यहया आफ़रीदी चयो त औरत मुलाज़िम मुतसिब जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील न करे जिनसी तौरु हिरासत न थियण वारे फ़ैसिले खे तस्लीम कयो आहे।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे ट्यून तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।